आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, ही ज़िले शिकारपुर जो तालका हेडक्वार्टर लखी टाउन आहे। हुकूमत कंहिंजी बि हुजे, पर हितां गुज़िरियल कई सालनि खां मुसलसल MPA शहरियार ख़ान महर ऐं MNA गौसबख्श ख़ान महर मुंतख़ब थींदा रहिया आहिनि। गुज़िरियल बलदियाती इलेक्शन में भी महर ग्रुप जो नामज़द उम्मीदवार इलेक्शन खटे टाउन जो चेयरमैन बणियो हुयो। नाज़रीन, ताज़ो सचाई न्यूज़ पारां लखी शहर जी विज़िट करण खां पोइ महसूस थियो त लखी शहर सफ़ाई सुथराई चमक दमक तोड़े हर क़िस्म जी रौनक ऐं शहर जी बाज़ार ख़रीदो फ़रोख्त तोड़े आम क़िस्म जे कारोबारी सरगर्मियुनि में मदई जी तोड़े गड़ियासीन खां पुठिते पियल शहर नज़र आयो। नाज़रीन, जेसिताईं आम माण्हूअ खे ॿियो न त बि घटि में घटि पंहिंजे शहर जे अमले बजट कारकर्दगी तोड़े आम रिवाजी सरगर्मियुनि जी ॼाण न हूंदी, तेसिताईं उन्हनि खे पंहिंजे हक़नि तोड़े हक़ तलफ़ी जी ॼाण कीअं पवंदी ऐं उहे पंहिंजे जाइज़ हक़नि जी घुर आख़िर कीअं कंदा। थी सघे थो त असांजी नज़र ऐं इल्मु कमज़ोर हुजे। अचो त शहरनि सां मिलूं ऐं उन्हनि जा शहर बाबति वीचार ॿुधूं ऐं उन खां पोइ हर माण्हू पंहिंजी राय क़ाइमु करण में आज़ादु आहे। टाउन ऑफिसर जी ख़बर न आहे भाई। लखी शहर जा वार्ड केतिरा? लखी शहर टाउन जा 4 वार्ड हूंदा। साईं, इहो लखी टाउन जी बजट टोटल महीने जी केतिरी आहे? असां लोकल माण्हू आया कोन लखी जो। साईं, इहो ॿुधायो त अॻ में जेके टाउन में चेयरमैन हुया हाणे एडमिनिस्ट्रेटर आहिनि, त ॿिन्ही मां को फ़र्क़ु आहे? कंहिंजी कारकर्दगी बहितर आहे? साईं, टाउन जा जेके चेयरमैन हुया उन्हनि जी कारकर्दगी वधीक बहितर आहे ऑफिसरनि खां। इनको जी जी। ओ त लखी टाउन में वार्ड घणा जी? लखी में वार्ड घणा आहिनि? वार्ड लखी टाउन मुंहिंजे ख़्याल में त 5 वार्ड आहिनि। लखी में जेका बजट आहे जेका गवर्नमेंट ॾिए थी टाउन में, तव्हांखे को अंदाज़ो आहे त केतिरी आवाम ते ख़र्च करण लाइ बजट मिले थी टाउन में? मुंहिंजे ख़्याल में त जेका बजट ॿुधंदा आहियूं त 1.5 खां 2 करोड़ जी बजट आहे, जेका तक़रीबन चवंदा आहिनि मुलाज़िमनि जी पघारनि में हली थी वञे। बाक़ी ख़बर न आहे अहिड़ो को तरक़ियाती कम ते लॻे त कोन थो लखीपुरीअ में। भाऊ, इहो ॿुधायो त अॻ में चेयरमैन हुया, हींअर जेको आहे एडमिनिस्ट्रेटर आहिनि, त ॿिन्ही में अॻ में चेयरमैन हुया त कमु बहितर पियो हले या हाणे कमु बहितर पियो हले, या हींअर बि कमु सही न आहे, अॻ में बि कमु सही? ॿियनि जी त ख़बर कोन्हे का। बाक़ी लखीअ में त ॻाल्हि साॻी आहे। जीअं जे चेयरमैन हुया त बि कमु, उहे पहले एडमिनिस्ट्रेटर आहे त बि त कमु माना अहिड़ो को ख़ासि नथो थिए। सफ़ाई जो निज़ाम थी वियो या ॿिया कहिड़ा मसइला आहिनि, कुझु बि न आहे। उहो त लखी टाउन में वार्ड केतिरा आहिनि? वार्ड कहिड़ा साईं? लखी जेका टाउन में जेका गवर्नमेंट बजट ॾिए थी आवाम ते ख़र्च करण जे लाइ, उहा केतिरी आहे? तव्हांखे ॼाण आहे? साईं, ख़बर न आहे। अच्छा साईं, तव्हां इहो ॿुधायो त अॻ में जेके चेयरमैन हुया हींअर चेयरमैन न आहिनि, हींअर शहर में बहितरी आहे या पहिरियां बहितरी हुई? पहिरियां बहितरी वधीक हुई। हा सही। लखी टाउन में वार्ड केतिरा आहिनि? लकी टाउन में वार्ड 4 आहिनि शायद। लखी टाउन में जेका बजट गवर्नमेंट ॾिए थी हिन शहर ते ख़र्च करण जे लाइ, उहा केतिरी आहे? अव्हांखे का आहे फिगर? तक़रीबन 1 करोड़ 30 लख शायद ॿुधंदा आहियूं। जेका अॻ में चेयरमैन हुया हींअर चेयरमैन न आहिनि, त जेका शहर जी प्रोग्रेस आहे, तरक़ी आहे, पहिरियां बहितर ई या हींअर बहितर आहे? बस सेम ही पोजीशन आहे, सेम पोजीशन। उहो त लखी में वार्ड केतिरा आहिनि टाउन में? यार ख़बर न आहे मूंखे वार्ड घणा। लखी जो हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? थोरो पासवर्ड मूंखे देर थी। लखी टाउन में वार्ड केतिरा आहिनि? असां लखी टाउन खां ॿाहिरां जा आहियूं, यूसी अब्दूअ जा आहे। यूसी अब्दूअ जो सेक्रेटरी केरु आहे? सेक्रेटरी सैयद आहे शिकारपुर जो। अच्छा साईं, त यूनियन काउंसिल अब्दूअ जी जेका बजट आहे, जेका गवर्नमेंट यूनियन काउंसिल ते ख़र्च करण जे लाइ ॾिए थी, उहा केतिरी आहे? उहा
6-7 लखनि जो हिसाबु आहे, पर थींदो रुपयो बि ख़र्चु कान्हे। असांजी देह फतेहपुर यूसी अब्दू मंझा उहो काओ कमु रुपए जो बि थींदो न आहे। ख़बर न आहे त अलाए केरु था खाई वञनि। अव्हां जे नज़दीक इन लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? वॾे में वॾो मसइलो साईं इहो आहे त हिते बिजली सही नथी हले। बिजली जो वॾो मसइलो आहे। हिन वक़्तु लखी टाउन में एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? इहा ख़बर न आहे। लखी टाउन जा वार्ड केतिरा आहिनि? इहा ख़बर बि न आहे। लखी टाउन में जेका बजट आहे जेका गवर्नमेंट ॾिए थी इन शहर ते ख़र्च करण जे लाइ, उहा केतिरी आहे? का आहे तव्हांखे मालूमात? न सर। इहो ॿुधायो त अॻ में जेके चेयरमैन हुया हींअर चेयरमैन न आहिनि, ॿिन्ही मां बहितर हिते सफ़ाई सुथराई जो निज़ाम केरु थो संभाले? अॻु में सही हुयो, सफ़ाई सुथराई भली हूंदी, कमकार हलंदा, हाणे नथा हलनि। हा। उनमें वार्ड केतिरा आहे? वार्ड माना छा चओ तव्हां? वार्ड कमरा या सम्झो अस्पताल या छा वग़ैरह? साईं इहो तव्हां ॿुधायो त हिन तक जो MP केरु आहे? MP इहा न आहे ख़बर आहे। अॻे त मन शहरियार कान मन हुयो इलेक्शन मसइलो, हाणे न आहे ख़बर असांखे। हाणे हिते लखी टाउन में जेका गवर्नमेंट बजट ॾिए थी इन शहर जे ख़र्च करण जे लाइ, उहा केतिरी आहे? का आहे ॼाण? इहा ॼाण न आहे असांखे। असांजे बाबे जी हूंदी माना हिते में माना ड्यूटी टाउन कमेटीअ में, उहो बाबो हो त थी वियो। वरी अमड़ हुई, माना अमड़ खे मिलंदी, अमड़ ई पहुचे, हाणे कंहिं हुकुम कोन थो मिले। अच्छा साईं, इहो महिरबानी करे इहो ॿुधायो त लखी टाउन में वार्ड घणा आहिनि? वार्ड हा, माना लखी टाउन जो एडमिनिस्ट्रेटर हिन वक़्तु केरु आहे? इहा त ख़बर न आहे। अच्छा, हितां जो किथां जा? मां हूअं आहियां हितां हूंदो ॿार। त लखी टाउन में जेको अॻे चेयरमैन हो, हाणे चेयरमैन न आहे, त सफ़ाई सुथराई अॻे बहितर थींदी या हाणे बहितर थी थिए? साईं अॻे बि न हुई, हाणे बि सफ़ाई बहितर न आहे। एडमिनिस्ट्रेटर आहे उहो केरु आहे? साईं काई ख़बर न आहे। जेका लखी टाउन में बजट जेका गवर्नमेंट ॾिए थी ख़र्च करण जे लाइ, उहा केतिरी आहे? का फिगर आहे तव्हांखे? नो कमेंट्स, काई ख़बर। भाउ मोहतरम, इहो ॿुधायो त अॻ में चेयरमैन हुया, हींअर चेयरमैन न आहिनि, ख़तमु थी विया आहिनि, त सफ़ाई जो निज़ाम अॻे बहितर हो या हींअर बहितर आहे शहर में? ॻाल्हि साॻी आहे, जीअं अॻ में हुयो तीअं हाणे बि उअं ई लॻो पियो आहे। अव्हां जे नज़दीक लखी टाउन जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? न मालूमात न आहे काई। अल्लाह जो शुक्र आहे। भाऊ, अव्हां जे नज़दीक लखी टाउन जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? लखी टाउन जो वॾे में वॾो मसइलो इहा त ॾिसो था त हिते केॾी महिल सफ़ाई थिए थी, वरी केॾी महिल करे था वञनि त वरी 5-6 ॾींहं माना काई बि माना सफ़ाई न आहे। वरी 5-6 ॾींहंनि खां पोइ अचनि था, वरी करे था वञनि केॾे चवण ते, वरी पोइ करे था वञनि, वरी 5-6 ॾींहंनि खां पोइ वरी ॿीहर था अचनि। हिन वक़्तु लखी टाउन जो एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? टाउन ख़बर न आहे। शिकार टाउन ऑफिसर जी बि ख़बर न आहे, एडमिनिस्ट्रेटर जी बि ख़बर न आहे। अच्छा, हिते जेका लखी टाउन में जेका गवर्नमेंट बजट ॾिए थी शहर ते ख़र्च करण जे लाइ, उहा केतिरी आहे? अव्हांखे का मालूमात आहे? न काई बि मालूमात न आहे। अॻ में चेयरमैन हुया, हींअर चेयरमैन न आहिनि, सफ़ाई सुथराई जो शहर में निज़ाम पहिरियां बहितर हो या हींअर बहितर आहे? पहिरियां बहितर हुयो, हिन खां अवल हुयो बाबर अली चेयरमैन हुयो। हुन महिल सफ़ाई माशाल्लाह ज़बरदस्त हुई, सफ़ा बहितरीनु हुई। याॾे वञूं पिया, हर कुंड साफ़ लॻी पई हुई। हाणे सही न आहे, हाणे हिन वक़्तु जेको आहे सही न आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम साईं, छा हाल आहे? साईं, इहो ॿुधायो त तव्हांजे नज़दीक लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? असांजे वॾो मसइलो इहो आहे, सफ़ाई लखीअ में घटि थिए। हिन वक़्तु लखी टाउन जो एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? एडमिनिस्ट्रेटर केरु आहे साईं? एडमिनिस्ट्रेटर असांखे ख़बर। अच्छा, लखी टाउन में जेका गवर्नमेंट बजट ॾिए थी शहर ते ख़र्च करण जे लाइ, छा अव्हांखे कुझु मालूमात आहे त उहा केतिरी आहे? न, असांखे इहा मालूम आहे। लखी टाउन में वार्ड केतिरा आहिनि? हॉस्पिटल में लखी टाउन जा वार्ड केतिरा आहिनि? इहा ख़बर आहे। वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? असांजो फ़िलहाल त कोई मसइलो न आहे। लखी में कोई बि मसइलो कोन्हे, अलहमदुलिल्लाह। अच्छा, हीअ जेको लखी टाउन जा वार्ड केतिरा आहिनि? वार्ड असांखे न आहे ख़बर। लखी टाउन जो एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? इहा ख़बर न आहे। लखी टाउन जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? मां हितां जो न आहियां, मां गड़ियासीन जो आहियां। मुंहिंजा भाउ गड़ियासीन जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? उते बदमुनी आहे। हा, बदमुनी आहे, नशो हले थो पियो उते, जुआ खाए,
अमल कोन्हे को, उतां जा तरक़ियाती कम अहिड़ा के ख़ासि कोन थिया आहिनि। गड़ियासीं टाउन जी जेका बजट अवाम ते ख़र्च करण लाइ गवर्नमेंट ॾिए थी त अंदाज़ो आहे त केतिरी आहे? मां सम्झां थो त 1.25 करोड़ हूंदी। हा 1.25 करोड़। अॻे में चेयरमैन हुया, हींअर एडमिनिस्ट्रेटर आहिनि। सफ़ाई सुथराई जे निज़ाम खे बहितर करण जे लाइ पहिरियां परफॉर्मेंस वधीक हुई चेयरमैन जे टाइम में या हींअर बहितर आहे? न हींअर बि सुठी आहे, हींअर बि सुठी आहे। हा हींअर बि सुठी आहे। भाऊ तव्हांजे नज़दीक लखी टाउन जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो? तूं छो था कयो छॾ बाबा टाइम न आहे लखी टाउन में वार्ड केतिरा आहिनि साईं, का मालूम आहे तव्हांखे? न साईं न आहे मालूम लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? असांखे ताईं काई ख़बर न आहे, हरूभरू असां तव्हांखे ॿुधायूं। जेका लखी टाउन आहे इन में वार्ड केतिरा आहिनि? काई ख़बर न आहे ताईं, असां एतिरा पढ़ियल ई न आहियूं, मां ॿाहिरां वञो आहियां। कहिड़ी टाउन या यूनियन काउंसिल जा? काई ख़बर न आहे मामा, हरूभरू तूं मुंहिंजी रिकॉर्डिंग थो करे, मूंखे कंहिं शइ ख़बर न आहे। साईं मोहतरम, अवां जे नज़दीक लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? मिठो पाणी। हिते माना पाणी मिठो कोन्हे? जी न। लखी टाउन जा वार्ड केतिरा आहिनि? तक़रीबन शायदि 5 वार्ड आहिनि। हिन वक़्तु लखी टाउन जो एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? इहो चवनि था मुख्तियार करण लाइ एसीए किरना अथऊं, इहो जाकू टीम थी। जेका लखी टाउन खे गवर्नमेंट बजट ॾिए थी टाउन ते ख़र्च करण जे लाइ, इन जे सफ़ाई सुथराई जे लाइ, उहा अंदाज़ो आहे त केतिरी आहे? ईअं असां ॿुधो आहे तक़रीबन 2 करोड़ ॿुधाइनि था। जी जी। साईं केवल इहो ॿुधायो त अॻ में चेयरमैन हुया, हींअर चेयरमैन न आहिनि। शहर में सफ़ाई सुथराई जो निज़ाम पहिरियां बहितर हो या हींअर बहितर आहे? को फ़र्क़ु ई न पियो आहे। अॻे बि सेम हो हींअर? हाणे बि सेम आहे। सेम मतिलबु गंदगी आहे हींअर बि, अॻे बि, या सफ़ाई आहे अॻे? मतिलबु त गंदगी उहा ई आहे। ॿियो माना रोड रस्ता ईअं ई आहिनि जीअं ॾिसो था। बाक़ी ईअं असां ॿुधूं था त साईं हीअ शइ बि ठही वई, हीअ हिननि जेके बि लखी शहर में रोड आहिनि उन्हनि जूं मापा त इलाही दफ़ा थियूं आहिनि, पोइ ख़बर न आहे त मापा अलाए छो थियूं, छाजे करे थियूं, उहा ख़बर आहे अलाह खे। बाक़ी कमु न थियो आहे? कमु न थियो आहे। तव्हांजे नज़दीक लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? मसइला त खोड़ ई सारा आहिनि ताईं। वॾे में वॾो मसइलो कहिड़े हिसाब सां? अंदाज़ जेको तव्हांजे नज़दीक वॾे में वॾो मसइलो इहो आहे त लाइट जो इशू ॾाढो आहे। जेका लखी टाउन आहे हिन में वार्ड केतिरा आहिनि? लखी टाउन हॉस्पिटल जे हिसाब सां या टाउन जा वार्ड? टाउन जा वार्ड त इलाही काफ़ी आहिनि। जेका लखी टाउन में हिन वक़्तु जेका बजट गवर्नमेंट ॾिए थी शहर जे प्रोग्रेस जे लाइ, उहा केतिरी आहे अवांखे का आहे मालूम? न मूंखे न ख़बर। जेको एडमिनिस्ट्रेटर आहे लखी टाउन जो उहो केरु आहे? जेका हिन वक़्तु चेयरमैन न आहिनि, अॻे चेयरमैन हुया। सफ़ाई सुथराई जो निज़ाम पहिरियां बहितर हो या हींअर बहितर आहे? हींअर त हाणे त असांजे साम्हूं आहे, ॾिसो था रोड रस्तनि ते सफ़ाई, रोड रस्ता सही आहिनि। अॻे में सही आहे? अॻे में सही आहे। ठीकु आहे भाऊ, लखी टाउन में वार्ड केतिरा आहिनि? इहा मां ख़बर न आहे। लखी टाउन जो जेको एडमिनिस्ट्रेटर आहे हिन वक़्तु उहो केरु आहे? ख़बर न आहे। लखी टाउन में जेका सफ़ाई सुथराई लाइ जेका गवर्नमेंट बजट ॾिए थी उहा का ख़बर आहे त केतिरा पैसा आहिनि? ये 2 करोड़ ॿुधंदा आहियूं, 2 करोड़ या 2.5 करोड़ ॿुधंदा आहियूं, पर हाणे कमु ॾिसो पाण साम्हूं हितां ज़ाहिर बीठो आहे। सफ़ाई सुथराई जॾहिं चेयरमैन हुया उन वक़्तु सही हुई या हाणे सही आहे? उन वक़्तु सही पहिरियों चेयरमैन वारे कुझु न कुझु मिले कमु ज़ाहिर त थींदो वञे। हाणे जाॾे करे असां पाणे वञूं त नालियूं भरियूं पियूं आहिनि, ॿाहिरि रोड ते पाणी बीठो आहे। जेको लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे तव्हांजे नज़दीक? मसइलो साईं घणे में घणो असां वटि इहो आहे, हाणे अॻे जेका चोरियूं हुयूं कोन, हाणे जंहिं ते जेका हर हिकु परेशान लॻो पियो आहे। सॼी राति जाॻणो थो पए, चोरियूं जेका बदमाशी, ॿियो जेको आहे सफ़ाईअ में आहे कोन, बिजली बि टाइम सां सही हले कोन थी। मसइलो घणो इहो ई आहे। नज़दीक लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? साईं मसइलो इहो आहे गंदा कचिरो आहे, ॿी काई शइ आहे इहा हिकु। लखी टाउन जो जेको हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? इहा साईं पक मांखे न आहे। लखी टाउन जा वार्ड केतिरा आहिनि? वार्ड मां सम्झा थो 2 न अलाए 3, इहा बि पक न आहे। शायदि असां ॿाराड़ी हिसाब से तोरो ॿाहिरि वेठा आहियूं। कहिड़ी यूनियन काउंसिल में वेठा? असां रुक यूनियन काउंसिल में। रुक यूनियन काउंसिल जो जेको सेक्रेटरी आहे उहो केरु आहे?
यार ख़बर न आहे त या रुक यूनियन काउंसिल जी बजट केतिरी आहे जेतिरी गवर्नमेंट ॾिए थी पई? छा आहे त पढ़ियल लिखियल असां एतिरा न आहियूं जो असांखे ख़बर पए जो तव्हांखे ॿुधायूं। ॻाल्हि इहा आहे त ख़बर भाऊ जेकॾहिं तव्हां माना पंहिंजे यूनियन काउंसिल जी ॼाण न रखंदव त जेका गवर्नमेंट तव्हांजे लाइ, तव्हांजे तरक़ीअ लाइ, तव्हांजे ॻोठनि जे सफ़ाई सुथराई लाइ जेतिरी बजट मोकिले थी त उन्हनि खां आख़िर पुछा केरु कंदो? साईं ॻाल्हि इहा आहे वॾा वॾेरा पुछा कनि, हाणे माश ग़रीब छा करे सघे थो। तव्हांजे नज़दीक हिन लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? कहिड़ो मसइलो ॿुधायां त मसइलो इहो ई आहे त बसि हर कोई बेरोज़गार घटि आहे, बेरोज़गारी आहे। लखी टाउन में वार्ड केतिरा आहिनि? गार्ड वार्ड टाउन जा वार्ड हेॾे त विया न आहियूं, ख़बर न आहे त घणा वार्ड आहिनि। लखी टाउन में जेका गवर्नमेंट बजट मोकिले थी पई शहर जे ख़र्च करण जे लाइ उहा केतिरी आहे तव्हांखे आहे? न इन जे बारे में काई मालूमात न आहे। लखी में जेको आहे अॻ में चेयरमैन हुयो टाउन में, हींअर चेयरमैन न आहे। सफ़ाई सुथराई अॻे बहितर हुई या हाणे बहितर आहे? सफ़ाई सुथराई सही थी थिए, अॻे बहितर हुई या हाणे बहितर आहे? पहिरियों बहितर हुई। भाऊ तव्हांजे नज़दीक लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? लखी शहर जो मसइलो, लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे जेको हल थियणु घुरिजे जल्दी? असांखे कहिड़ी ख़बर आहे मसइले जी, कहिड़ो मसइलो आहे वॾो? साईं लखी टाउन जा वार्ड केतिरा आहिनि? वार्ड असांखे ख़बर ई न आहे न भाउ, वार्डनि जी ख़बर आहे? अच्छा, लखी जो जेको हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर आहे उहो केरु आहे? लखी जो एडमिनिस्ट्रेटर अलाए केरु आहे, मूंखे ख़बर न आहे। जेका सफ़ाई सुथराई अॻे चेयरमैन आहे उन वक़्तु बहितर हुई शहर में या हाणे बहितर आहे? साईं हाणे असांखे अॻ में बहितर हुई। हे शहर जा थी, मां नओं आहे, चांहि पीअण वारो आहियां। तव्हां किथां जा आहियो? मां और जलपल पांडे जो। तव्हांजी यूनियन काउंसिल कहिड़ी आहे? असां यूनियन खे ख़बर ई न आहे न, पढ़ियल ई न आहियूं, हाणे पढ़े माण्हू खे कहिड़ी ख़बर आहे? साईं छा हाल आहे? साईं तव्हांजे नज़दीक लखी टाउन जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? पाणीअ जो मसइलो आहे साईं, पाणी, बिजली। हिते जेका लखी आहे इन जा वार्ड केतिरा आहिनि टाउन जा? वार्ड घणा थींदा? अच्छा साईं इहो ॿुधायो त जेका लखी टाउन जो एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? एडमिनिस्ट्रेटर यार एतिरी ख़बर न आहे असांखे। अच्छा कहिड़ी यूनियन काउंसिल जा? यूनियन असां हितां जा न आहियूं। जिते आयो त उहो तव्हांजी का यूनियन काउंसिल त हूंदी न? असां मां हितां जो न, सखर जो आहियां मां बेसिकली। त सखर जो एडमिनिस्ट्रेटर? सखर जो एडमिनिस्ट्रेटर मां सम्झां थो त जुणेजो साहब आहे। हा जुणेजो साहब नालो छा अथव? नालो इमदाद जुणेजो अथव मां सम्झां। हा अच्छा लखी जो सखर आहे उहो टाउन आहे, म्यूनिसिपल आहे या मेट्रोपॉलिटन आहे, छा आहे? टाउन आहे, टाउन। सखर टाउन? हा टाउन आहे। ठीकु आहे सर, महिरबानी। वॾो मसइलो कहिड़ो? वॾो उस्ताद वेठो आहे। न उस्ताद वेठो आहे। न तव्हां लखी जा न आहियो? ॿाहिरों जा, हे भाऊ जो। ॿाहिरों जा किथां जा साईं? यूनियन काउंसिल त हूंदी न तव्हांजी? न ॿाहिरों जाऊं सफ़ा शिकारपुर जा। शिकारपुर शहर जा हो? अच्छा त साईं शिकारपुर जो जेको शिकारपुर शहर आहे वो टाउन आहे, म्यूनिसिपल आहे या मेट्रोपॉलिटन आहे, छा आहे? टाउन आहे। टाउन आहे शिकारपुर। और द टाउन जो हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? एडमिनिस्ट्रेटर ख़बर न आहे कहिड़ो आहे हिन वक़्तु। त शिकारपुर जेका टाउन आहे उनखे जेका गवर्नमेंट बजट ॾिए थी शहर जे सफ़ाई सुथराई जे लाइ, उहा अंदाज़ो आहे त केतिरी आहे? न पाणे अंदाज़ो न इहो। अॻ में जेके चेयरमैन हुया हींअर चेयरमैन न आहिनि, त सफ़ाई सुथराई पहिरियां बहितर हुई या हाणे बहितर आहे? सफ़ाई सुथराई पहिरियां बहितर हुई, हाणे त घटि आहे। गंदगी लही पई आहे, पाण ॾिसो था ॿाहिरि केतिरी उहा लही पई आहे गंदगी आहे शइ ॿाहिरि। हितां जी ॻाल्हि था कयो शिकारपुर? हितां जी लखी जी। लखी भाऊ जेको लखी टाउन आहे इन में वार्ड केतिरा आहिनि? इहा का ख़बर न आहे। लखी में जेको एडमिनिस्ट्रेटर आहे उहो केरु आहे? पतो ई न आहे। जेका लखी में जेका टाउन में गवर्नमेंट बजट ॾिए थी शहर ते ख़र्च करण जे लाइ, उहा अंदाज़ो आहे त केतिरी आहे? का ॼाण का मालूमात? न साईं इन मुतलिक़ न आहे।
अच्छा, ये जेका सफ़ाई सुथराई शहर में थिए थी, अॻे चेयरमैन उहे सही कराईंदा सफ़ाई या हाणे सही थी थिए? सफ़ाई तव्हांजे साम्हूं आहे। तव्हांजे साम्हूं कीअं आहे? तव्हांजो तजुर्बो छा थो चए त पहिरियां सफ़ाई बहितर हूंदी या हाणे बहितर? पहिरियों बहितर हुई पहिरियों जी। लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? अलाए साईं कहिड़ा मसइला इलाही आहिनि, हाणे कहिड़ा मसइला था पुछो। तव्हांजे नज़दीक वॾो मसइलो जेको जल्दी हल थिए शहर जो? वरी गैस जो आज़ार आहे इहो। गैस जो मसइलो। हा, लखी जा जेके वार्ड आहिनि टाउन जा उहे केतिरा आहिनि? अलाए हाणे घणा आहिनि, मूंखे त न आहे ख़बर। लखी में हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? हिन खां पुछा की नंढे खां तव्हां ॿुधायो त लखी जा वार्ड टाउन जा केतिरा आहिनि? ख़बर न आहे, टाउन में जो एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? ख़बर न आहे। अच्छा, लखी टाउन में जेका गवर्नमेंट बजट ॾिए थी शहर ते ख़र्च करण जे लाइ, उहो अंदाज़ो आहे त केतिरी आहे? न सर, काई मालूमात न आहे। जेका सफ़ाई सुथराई जो निज़ाम आहे हींअर बहितर आहे या चेयरमैन जॾहिं हुया उन वक़्तु बहितर हुयो? हाणे घटि आहे। जॾहिं चेयरमैन हुया उन वक़्तु बहितर जी, हाणे सफ़ा घटि आहे। जो मसइलो वॾे में वॾो कहिड़ो आहे? वॾे में वॾो साईं रोडा सही न आहे, हर शइ सही न आहे, ॾिसे नालियूं हे हर शइ, बिजली जो बोरान। लखीअ में टाउन में वार्ड केतिरा? वार्ड जो इहो ख़बर न आहे त असांखे अलाए घणा वार्ड लखी शइ। साईं जेका लखी टाउन आहे इन जो हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? इहो ई बि मालूम न आहे। जेके लखी टाउन में जेका गवर्नमेंट बजट ॾिए थी इन शहर ते ख़र्च करण जे लाइ, उहो अंदाज़ो आहे तव्हांखे त केतिरा आहिनि? न बाबा, का शइ ख़र्च न कंदा, महीने में 10,000 बि न कंदा आहिनि। हिते जेको सफ़ाई सुथराई जो निज़ाम आहे, पहिरियां चेयरमैन हुया त बहितर सफ़ाई हुई या हींअर बहितर आहे? बसि हिकु ई आहे, ॿई हिसाब बराबरि आहिनि। सफ़ाई का शइ न आहे, ॾिसे थो तूं पाण ई रोडनि में घुमे थो। ॿुधाए त नालियूं रोड न आहिनि, हाणे छा कयूं पोइ? हितां जो जेको हल्के जो MP केरु आहे तव्हांजो? MP ख़बर न आहे, बाक़ी असांखे। अच्छा, हा। वार्ड टाउन में केतिरा आहिनि लखी जा? वार्ड त इलाही आहिनि, इहे बट मसइलो तव्हांजे नज़दीक कहिड़ो आहे? लखीअ जो वॾे में वॾो मसइलो सफ़ाई जो बि आहे, पंहिंजो न आहिनि, ॿियो को मसइलो न आहे अहिड़ो। लखी टाउन में वार्ड केतिरा आहिनि? लखी टाउन में वार्ड जेको आहे 5 आहिनि। हिन वक़्तु लखी टाउन जो एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? एडमिनिस्ट्रेटर जेको आहे ख़बर न आहे। लखी टाउन में जेका गवर्नमेंट बजट ॾिए थी शहर ते ख़र्च करण जे लाइ, उहो अंदाज़ो आहे त केतिरा आहिनि? न ख़बर न आहे। हिन वक़्तु जेका सफ़ाई सुथराई बहितर आहे या जॾहिं चेयरमैन हुया त उन वक़्तु सफ़ाई सुथराई शहर में बहितर थींदी? चेयरमैन जॾहिं हुया त सफ़ाई सुथराई हूंदी हुई। बहितर थींदी। हा। शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो? इहा न थींदो यार, ख़बर न आहे। लखी टाउन में वार्ड केतिरा आहिनि? मां ख़बर न आहे। हिते जेका सफ़ाई सुथराई आहे इहा हाणे बहितर आहे या जॾहिं चेयरमैन हुया उन वक़्तु बहितर? पहिरियों बहितर हूंदी आहे। टाउन में जेका बजट गवर्नमेंट ॾिए थी शहर जे सफ़ाई सुथराई लाइ, शहर जे तरक़ीअ लाइ, उहा केतिरी आहे? का ॼाण आहे तव्हांखे? न मूंखे ॼाण न आहे। साईं मोहतरम, अव्हां जे नज़दीक लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो? टाउन में वार्ड केतिरा आहिनि? लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो? वॾे में मसइलो इहो आहे त असांजे शहर में सफ़ाई नथी थिए हिते। सफ़ाई तव्हां ॿुधायो त हिते लखी में वार्ड केतिरा आहिनि टाउन जा? वार्ड साढे 2-3 आहिनि। हिन वक़्तु टाउन जो एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? इहा मालूमात न आहे एडमिनिस्ट्रेटर। अब जेका बजट आहे टाउन में जेका गवर्नमेंट ॾिए थी लखी खे ख़र्च करण जे लाइ शहर में, उहा केतिरी आहे? का आहे मालूमात? इहा बि मालूमात न आहे। हिन वक़्तु सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर आहे शहर में या जॾहिं चेयरमैन कुर्सीअ ते वेठा उन वक़्तु बहितर हो? चेयरमैन जंहिं महिल हुया उन महिल बहितर हुयो माशाल्लाह कुझु। हाणे त सफ़ाई कोई ख़्याल ई न आहे कोई। हीउ जेको लखी आहे इहो टाउन आहे, यूनियन काउंसिल आहे या म्यूनिसिपल आहे? न, यूनियन काउंसिल आहे। त जेका लखी आहे इहो म्यूनिसिपल आहे, यूनियन काउंसिल आहे या टाउन आहे, छा आहे? तालका आहे, तहसील। जेका वार्ड आहिनि केतिरा आहिनि? ख़बर न आहे। लखी टाउन जो हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? ख़बर न आहे। लखी टाउन में जेका गवर्नमेंट बजट ॾिए थी शहर ते ख़र्च करण जे लाइ, उहा केतिरी आहे? आई डोंट नो।
हिते जेके अॻ में चेयरमैन हुया त सफ़ाई बहितर थींदी हुई या हींअर बहितर थी थी? पहिरियां बि बहितर हुई, हींअर तमामु थोरो घटि आहे। ॿुधायो त इहो जेको लखी आहे इहो टाउन आहे, यूनियन काउंसिल आहे या म्यूनिसिपल आहे? लकी टाउन आहे। टाउन जा इहे वार्ड केतिरा आहिनि? वार्डनि जी ख़बर न केतिरा बॻाए टाउन। हितां जो एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? हितां जो आमिर महर। साईं इहो ॿुधायो त हिते जेका बजट गवर्नमेंट ॾिए थी टाउन खे हिन शहर जे सफ़ाई सुथराई लाइ उहा केतिरी आहे? उहा किरोड़ खां मथे आहे, सभु माल हड़प करे वञनि हिते। हिन वक़्तु सफ़ाई सुथराई शहर में बहितर आहे या जॾहिं चेयरमैन हुया उन वक़्तु बहितर हुई? जॾहिं चेयरमैन हुन वक़्तु बहितर हुई। महिरबानी। या यूनियन काउंसिल आहे? यूनियन काउंसिल आहे हिते जेका वार्ड आहिनि हिन लखीअ जा उहे केतिरा आहिनि? साईं वार्ड में घटि में घटि 2 लख आहिनि साईं। ऐं लखी में जेको हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर आहे उहो केरु आहे? इहा असांजी ॼाण पाण खे न आहे। त जेका बजट गवर्नमेंट ॾिए थी लखी खे उहा हिन शहर जे सफ़ाई सुथराई लाइ उहा केतिरी आहे? सुथराई साईं तव्हांजे साम्हूं ई आहे, इहा ॾिसो था तव्हां पाण। अॻ में जेके चेयरमैन हुया उन वक़्तु सफ़ाई बहितर हुई या हींअर? साईं मुर्सल ईअं ई थी हले, सफ़ाई हले ई नथी साईं शहर में। यानी पहिरियां बि सही न हुई हींअर बि? न पहिरियां बि न हुई, हाणे बि न आहे। टाउन आहे, म्यूनिसिपल आहे या यूनियन काउंसिल आहे? ये टाउन कमेटी आहे। हिन में वार्ड केतिरा आहिनि? इहा असांखे ख़बर न आहे। ऐं टाउन में जेका हिन वक़्तु बजट गवर्नमेंट ॾिए थी शहर ते ख़र्च करण जे लाइ उहा केतिरी आहे का आहे मालूमात? न न ई मालूमात आहे, भई सफ़ाई अलहमदिल्ला थींदी आहे, सुठी थींदी आहे। त जेको हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? इहो इहा बि ख़बर न आहे असांखे। अॻ में जेके चेयरमैन हुया त उन वक़्तु सफ़ाई बहितर हुई या हींअर बहितर आहे? जेको पहिरीं चेयरमैन हुयो आहे मौला बख़्श मेमन जे हूंदे सफ़ाई तमामु बहितरीनु थींदी। ऐं हाणे? हाणे घटि आहे, उन खां पहिरीं वधीक हूंदी। इहो यूनियन काउंसिल आहे या म्यूनिसिपल आहे? म्यूनिसिपल वारनि जो आहे। हिते वार्ड केतिरा आहिनि? वार्डनि में ख़बर न आहे असांखे। हितां जो एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? असांखे न आहे। हिते जेका बजट मिले थी गवर्नमेंट हिते ख़र्च करण जे लाइ शहर जे फलाह बहबूद लाइ उहा केतिरी आहे का आहे मालूम? हा ख़र्च कंदा आहिनि हिते फलाह बहबूद लाइ। केतिरी ईंदी आहे मथां बजट? ख़बर न आहे असांखे। म्यूनिसिपल अलाए यार कि इहो यूनियन काउंसिल आहे या म्यूनिसिपल आहे? यूनियन काउंसिल आहे। हिते हिन लखी शहर जा वार्ड केतिरा? वार्ड 7-8 आहिनि। हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर केरु आहे लखी? ख़बर न आहे वो। लखी में जेका बजट गवर्नमेंट ॾिए थी हिन शहर ते ख़र्च करण जे लाइ का आहे मालूमात केतिरी आहे? 1 करोड़ 25 लख आहे। हिते हिन वक़्तु जेको जेका सफ़ाई सुथराई आहे शहर में हिन वक़्तु बहितर आहे या जॾहिं चेयरमैन हुया त उन वक़्तु बहितर? चेयरमैन बहितर आहे, हाणे सफ़ाई आहे काथे, सॼी गंदगी लॻी पई आहे, नालियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि। भाऊ हीउ जेको शहर आहे इहो यूनियन काउंसिल आहे या म्यूनिसिपल आहे? यार मां पाण सखर मां आहियां, हींअर मूंखे काफ़ी इंफॉर्मेशन आहे सखर जे बारे। सखर में जेका आहे उहो सखर छा आहे, यूनियन काउंसिल आहे या टाउन आहे या म्यूनिसिपल आहे? सखर यूनियन काउंसिल आहे। उतां जेका हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर केरु आहे? एडमिनिस्ट्रेटर ख़बर न। जेका बजट आहे सखर खे जेका गवर्नमेंट ॾिए थी उन शहर खे ख़ूबसूरत बनाइण लाइ केतिरी आहे का आहे मालूमात? काई इंफॉर्मेशन आहे, मेयर इस्लाम दीन शेख ॾींदो आहे, बाक़ी काई इंफॉर्मेशन न आहे पाण खे। भाऊ हे जेको लखी शहर आहे इहो यूनियन काउंसिल आहे या म्यूनिसिपल आहे? टाउन कमेटी आहे। टाउन कमेटी आहे। हिते जेका वार्ड आहिनि केतिरा आहिनि? वार्ड 12 जो आहे, लकी जो न आहे। वार्ड आहिनि ख़बर आहे, 3 वार्ड 4 आहिनि। तव्हां किथां जा आहियो? असां परियां सां ॻोठ आहे, बिरुनि जो ॻोठ आहे, जावड़ो। कहिड़ी यूनियन काउंसिल आहे उहा? रुक यूनियन काउंसिल। रुक यूनियन काउंसिल में जेको सेक्रेटरी आहे उहो केरु आहे? उहो ख़बर न आहे केरु आहे। रुक यूनियन काउंसिल खे गवर्नमेंट बजट ॾींदी आहे ॻोठनि खे सफ़ाई सुथराई जे लाइ तरक़ी लाइ, उहो केतिरी आहे? उहो ख़बर न आहे, ॻोठनि खे पुॼंदो न आहे। विच ख़बर आहे हवा खाई थो वञे या पाणी लोड़े थो, असां वटि पुॼे नथो। तव्हांजे रुक यूनियन काउंसिल जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? मसइला त घणा ई त कहिड़ो मां ॿुधायां। वॾो रस्ता न आहिनि, रोड रस्ता न आहिनि, भॻल आहिनि, फुलियूं भॻल आहिनि, ॿिया भॻल आहिनि। नज़दीक लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? साईं लखी शहर जो वॾे में वॾो मसइलो अमन अमान जो मसइलो आहे। पहिरियों त चोरियूं, मोटरसाइकिलुनि जूं फुरियूं, इहे त आम थी वियूं आहिनि। ॿियो मसइलो
घिटनि में फ़र्श बंदी बि आहे, तरक़ियाती कमनि खे ॾिठो वञे त उहो बि मसइलो आहे। हिन वक़्तु जेको लखी टाउन जो एडमिनिस्ट्रेटर एडमिनिस्ट्रेटर मुंहिंजे ख़्याल में अॻ में त जागीरानी साहिबु हुयो, पोइ शायदि उहो ई आहे या ॿियो को आहे। लखी टाउन खे केतिरनि वार्डनि में तक़सीम कयो? 5 वार्डनि ऐं कुझु ॿियो आहे 2 अलाए 3 शायदि जेको आहे सो ख़ासि सीटुनि ते बि काउंसलर आहिनि। हिते जेका लखी टाउन आहे उन में जेका गवर्नमेंट बजट ॾिए थी हिन शहर जे फलाह बहबूद लाइ, उहो अंदाज़ो आहे त केतिरी फिगर? न साईं, इहा ख़बर न आहे। जेके शहर में हिन वक़्तु जेका सफ़ाई सुथराई जो सिस्टम आहे उहो हिन वक़्तु बहितर आहे या जॾहिं चेयरमैन हूंदा हुया सीट ते उन वक़्तु बहितर? साईं चेयरमैन हूंदा उहे सफ़ाई कराईंदा हुया, हीअ त जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में एतिरो तवजो ॾियनि ई कोन था। ख़बर न आहे त काॾे था वञनि पैसा, मुलाज़िमनि खे पघारियूं पूरियूं कोन था ॾियनि सघनि, उन जी कटौती थिए थी, उहे ई रड़ियूं कनि था। हिन वक़्तु जेके एडमिनिस्ट्रेटर आहिनि साईं उन्हनि खां को पुछा करण वारो कोई कोन्हे? साईं हाणे इहे एडमिनिस्ट्रेटर गवर्नमेंट मुक़ररु कया आहिनि ऐं गवर्नमेंट ई पुछा करे सघे थी, ख़ासि करे सूबाई गवर्नमेंट, उनजे मथां चेक एंड बैलेंस। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।